نحمده ونصلي ونسلم على رسول الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وما أرسلناك إلا رحمة للعالمين. قال النبي صلى الله تعالى عليه وسلم: إذا كان يوم القيامة كنت إمام النبيين وخطيبهم وصاحب شفاعتهم غير فخر. صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم. ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. بلغ العلا بكماله كشف الدجى بجماله حسنت جميع خصاله. صلوا عليه وآله. سبھی دل جے محبت سان مدینے جے مٹھڑے سائیں تے درود شریف پڑھو. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. ما شاء الله اللہ دے فضل و کرم سان اسائیں تمام تھانا بھولا خان شہر میں
महफ़िल हमदनात ڪانفرنس में पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया आहियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ घुरो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हां सभिनी जी हाज़िरी अचण वेहण ॿुधण ॿुधाइण खे पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुंतज़िमन जी मेहनत खे ख़र्चो ताउन खे पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए ऐं अॼोकी थींदड़ हिन क़ानफरंस खे सभिनीनि जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिदायत ऐं सुधारे जो ज़रियो भी बणाए त निजात ऐं छुटकारे जो ज़रियो भी बणाए। दुनिया जे धरती ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेके नबी पैगंबर रसूल मोकलिया उहे सब जा सब नबी पैगंबर ऐं रसूल हिदायत जो ज़रियो भी हुआ त रहमत जो ज़रियो भी हुआ। जेके भी नबी पैगंबर रसूल आया वे सब जा सब नबी हिदायत जो ज़रियो भी हुआ त रहमत जो ज़रियो भी हुआ। नबियन जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंसानन के हिदायत भी दिनी ऐं नबियन जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त कौम ऐं उम्मत जे मथा अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजूं रहमतूं भी कयूं। सब जा सब नबी रहमत थी करे आया। असाई तव्हां जो नबी हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रहमत थी करे आया। जिए बेन नबियन जी नबूवत आरज़ी हुई तीअं उन्हनि जी रहमत भी आरज़ी हुई। को नबी हिकड़े ॻोठ जे लाइ आयो, को नबी हिकड़े शहर जे लाइ, त को नबी हिकड़े सूबे जे लाइ, त को नबी मुल्क जे लाइ। असाई तव्हां जो नबी नबी जो सरदार हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़े मुल्क जे लाइ हिकड़े शहर जे लाइ न बल्कि पूरी कायनात जे लाइ नबी थी आया। ऐं कायनात जे नबी हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजी जेका नबूवत हुई सा नबूवत आरज़ी न बल्कि दायमी नबूवत हुई। जियां पूरे कायनात जे लाइ सोनो मोहम्मद रसूलुल्लाह नबी थी आयो तीअं पूरी कायनात जे लाइ सोनो मोहम्मद रसूलुल्लाह रहमत थी करे आयो। कुरान मजीद जे अंदर तव्हां जेकॾहिं नबियन जा किस्सा पढ़ंदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त बेन नबियन जे लाइ फरमायो तो उन्हनि नबियन खे असां कौम जे तरफ मोकिलियो। नूह नबी जे लाइ अल्लाह फरमायो इन्ना अरसलना नूहन इला कौमिही, नूह नबी खे असां कौम जे तरफ मोकिलियो। समूद नबी जे लाइ फरमायो तो उन्हें खे असां पंहिंजे कौम जे तरफ मोकिलियो। पर वारो जॾहिं आयो तुंहिंजे मुंहिंजे सोणे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो फरमाए कुल या अय्युहन नासु इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। ओ मुंजा दिलबर नबी मुंजा महबूब नबी नबी जा सरदार नबी तू जाओ तुम मक्के में आई
हिजरत तू मदीने जे तरफ कंदे जिए तू मक्के वारन जो नबी तिए तू मदीने वारन जो भी नबी जिए तू अरबन जो नबी तिए तू अजमीन जो नबी फरमाए कुल जा अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ ओ मुंजा दिलबर नबी मुंजन बानन में दुनिया जी सभनी इंसानन में इहो ऐलान कर इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ ताऊ तमा सभनी जे तरफ रसूल पैगंबर नबी थी करे आयो आया इने जिले मुझे अल्लाह कुरान मजीद जे अंदर सोने मुहम्मद रसूलुल्लाह जी रहमत जा तज़किरा कया आइन फरमाई व मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुंजा दिलबर नबी मुंजा महबूब नबी तू रुगो हिकड़े जान जिलाए न बल्कि तू सबने जान जिलाए रहमत थी करे आयो आई तवां जे करे कुरान मजीद जी इब्तिदाई सूरत खोलींदा अल्लाह रब्बुल इज्जत पांजो तारुफ कराइंदे फरमायो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन फरमाए आऊं सबने जान जो पालींदड़ आया आऊं अल्लाह रब्बुल इज्जत सबने जान जो खालिक ऐं मालिक आया पर कायनात जी नबी जी रुज जी रहमत जो तज़किरो आयो फरमाए आऊं रब्बुल आलमीन आया मुंजो सोनो मुहम्मद रहमतुल लिल आलमीन आए अल्लाह रब्बुल इज्जत पांजे लाए फरमायो त आऊं रब्बुल आलमीन आया मुंजो आखिरी नबी नबी जो सरदार नबी रहमतुल लिल आलमीन जी रब जी रुबूबियत पूरी दुनिया के घेरियो बीठी है तिया कायनात जे नबी जी रहमत पूरी दुनिया के घेरियो बीठी है बया नबी रहमत थी करे आया पर उन जी रहमत आरजी तो जो मुझो नबी भी रहमत थी करे आयो तो जो मुझे नबी जी रहमत आरजी न बल्कि दायमी फरमाए मुझा दिलबर नबी तू पूरी कायनात जे लाए सबनी जहान जे लाए रहमत थी करे आयो वही सबनी जहान जे लाए रहमत थी करे आयो वही जमीनी मखलूक जे लाए आसमानी मखलूक जे लाए अर्शी फरशी मखलूक जे लाए तू रहमत नहीं जिन्न जे लाए तू रहमत नहीं इंसान जे लाए तू रहमत नहीं मलाक जे लाए तू रहमत नहीं कुरान फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मुंजा दिलबर नबी सबनी जहान जे लाए तू मुहम्मद रसूलुल्लाह रहमत थी करे आयो ही आलम अरबा वारन जे लाए रहमत तू इन दुनिया वारन जे लाए रहमत तू कुर्बान वञा आलम बरज़ख वारन जे लाए रहमत सोनो मुहम्मद दुनिया जा सब इंसान मैदान क़यामत में जरे परेशान होंदा हिकड़े हिकड़े नबी वटि ईंदा हजरत आदम वटि ईंदा हजरत नूह वटि ईंदा हजरत मूसा कलीमुल्लाह वटि ईंदा हजरत ईसा रूहुल्लाह वटि ईंदा हर नबी जवाब ॾींदो सब जा सब नबी सलाह कंदा मशवरो कंदा हलूं था सोने मुहम्मद जे दरबार में कुर्बान वञा सोने मुहम्मद जे शान मकाम ता सोने मुहम्मद जी इज्जत ता सोने मुहम्मद जे दर्जे रुतबे ता सवा लख नबी सोने मुहम्मद रसूलुल्लाह जे दरबार में ईंदा सब उम्मतूं सोने मुहम्मद जे दरबार में पेश थींदियूं सोने मुहम्मद रसूलुल्लाह जी नज़रूं जरे पंजी गुनाहगार उम्मत ते पहुंदियूं उते जो उते सोनो मुहम्मद पंजो सर सजदे में रखंदा अल्लाहु अकबर कायनात नबी फरमायो एडो बड़ो सजदो कंदस उन सजदे में अल्लाह की एडी बड़ी वाखाण कंदस एडी बड़ी वाखाण कंदस जो एडी वाखाण मो मुस्तफा कदे भी खुदा जी न कई हुंदी रब के या वाखाण एडी वणंदी जो रब पाण चवंदो इरफा रासक या मुहम्मद सल तू तवशवा मुझा दिलबर नबी मुझा महबूब नबी घबरा न परेशान न थी रो न दुख न कर गम न कर पंजे गुनाहगार उम्मत जे लाए पे रोई न औ अल्लाह तो सादो वायदो करया तुंजी
जेब उम्मती ते नजर पवंदी तो मोहम्मद रसूलुल्लाह जे उन हिकड़े नजर जे करे जहन्नम जी बाय बाय जहन्नम जो दुई उन जे मथा हराम करे तो छे। मुझा दोस्तो असाई तमा के जेको नबी मिलियो शान वारो नबी इज्जत वारो नबी शान त बेन नबी जो भी हुयो इज्जत त बेन नबी जी भी हुई पर अल्लाह रब्बुल इज्जत असाई तमा जे दिल पर नबी जनाब हजरत मोहम्मद रसूलुल्लाह के जेको शान जेको मकाम जेका इज्जत जेको दर्जो जेको रुतबो जेका बुलंदी ॾिनी असा अहले सुन्नत वल जमात उलमा देवबंद इहो अकीदो है दुनिया जा वली दुनिया जा गौस दुनिया जा कुतुब दुनिया जा पीर दुनिया जा फकीर गद कर सोने मोहम्मद के इश्क मोहब्बत में ही तो जमा हजरत आदम खां वठी करे जनाब ईसा रूहुल्लाह ताईं खुदा जा सब नबी सब पैगंबर सब रसूल कर कर खुदा जी सजी खुदाई कर कर सोने मोहम्मद जो शान सबसे का मथे। आखिरी जुमला के चवण वर इं च मुस्तफा मुजतबा मुस्तफा मुजतबा तेरी सना हो मद मेरी बस में नहीं दस्तरस में नहीं दिल को हिम्मत नहीं लब को यारा नहीं तुझ सा कोई नहीं तुझ सा कोई नहीं। असांजो यो बुजुर्ग जेको सैयद हुयो जेके दुनिया नफीसुल हुसैनी जे नाले सां सुञाणे थी सोने मोहम्मद जे हुस्न ऐं जमाल खे सूखे तसव्वुरात जे दुनिया में सोचन जे दुनिया में सामू रखी सोने मोहम्मद जे ज़ात खां तो पुछे कोई बदलाए मैं कैसा कहूँ कोई बदलाए मैं कैसा कहूँ कोई फूक के जिसको मैं तुझ सा कहूँ सोना जे तुझी सोनी अखियूं ॾिसंदो आहियां तुंहिंजा सोना गिल तुंहिंजी सुहिणी पेशानी तुंहिंजा नरम वार जॾहिं आऊं ॾिसंदो आहियां जॾहिं तुंहिंजो हुस्न जमाल ॾिसंदो आहियां ऐं सोचण ते मजबूर थी पवंदो आहियां त तोखे कंहिं जहिड़ो चवां सवाल भी पाण थो करे जवाब भी पाण थो ॾे कोई बदलाए मैं कैसा कहूँ कोई फूक के जिसको मैं तुझ सा कहूँ तोबा नहीं तुझ सा कोई नहीं तुझ सा कोई नहीं। जिंदगी बाकी मुलाकात बाकी व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।